असां ॾिसंदासीं मालिक असांखे केतिरो कुझु ॾींदो आहे। असां कॾहिं पाण खे बि ॾिसूं, असां कॾहिं किथे वेंदा आहियूं, कोई शख़्स असांखे सुञाणे या न सुञाणे, कंहिंसां मिलूं या कंहिंखो असां कुझु पुछूं, कोई असांखे वेहण जी सलाह करे, कोई असांखे हिकिड़ो चांहि जो कप पीआरे, कोई असांखे कोल्ड ड्रिंक पीआरे, रोटी जी सलाह करे, कुझु बि करे, सिर्फ़ु असांखे हिकिड़ो शरबत जो गिलास, चांहि जो कप या कोल्ड ड्रिंक पीआरे असांखे वेहण जी सलाह करे, असां उनखे बि न भुलिजंदा आहियूं, उनजो बि गुण गाईंदा आहियूं। कॾहिं मिलंदो आहे चवंदो यार इन मूंखे यादि कयो, मां उनजो बि धन्यवाद कंदा आहियूं, उनजो बि शुक्र कंदा आहियूं। त जेको मालिक असांखे एतिरो सभु कुझु ॾींदो आहे, जीवन ॾींदो आहे, ऑक्सीजन ॾींदो आहे, फ्री जी ऑक्सीजन असां रोज़ खणंदा आहियूं, कॾहिं असां रोज़ ऑक्सीजन ॾींदो आहे, असांजो जीवन हलंदो आहे, कॾहिं असां हुनखे यादि कयो आहे? घड़ी खनि ऑक्सीजन बंदि कंदो आहे, हालत कहिड़ी हूंदी आहे, पंहिंजो पाण खे अस्पताल में पहुचाए सिलेंडर सां छा हालत हूंदी आहे, छड़ो असांजी थोरी ऑक्सीजन बंदि कंदो आहे, साह मुझंदो आहे, असांजो साह मुझण जो मतिलबु उहो ऑक्सीजन बंदि कंदो आहे असांजी। असांखे एतिरो घणो कुझु ॾींदो आहे, असांखे यादि न हूंदी आहे, पर कंहिं महिल ऑक्सीजन बंदि कंदो आहे त केतिरो अहसासु थींदो आहे। अहिड़े नमूने हुन असांखे छा छा ॾिनो आहे, घणो कुझु ॾींदो आहे। जॾहिं उहो एतिरो कुझु ॾींदो आहे, असां सिर्फ़ु पंहिंजी साह ऐं ऑक्सीजन जेतिरो ई उनजो रोज़ धन्यवाद करूं त साह एतिरो हलंदो रहंदो, जेकॾहिं बीहंदो ई कोन, असां सदाई वधंदा रहंदासीं, वसंदा रहंदासीं। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा असांखे चवंदा आहिनि मालिक खे यादि कयो। जॾहिं उन खे यादि कंदासीं त असां अॻिते वधंदासीं, ऐं उहा रहमत ओतिरी वधंदी आहे, उहा आसीस ओतिरी वधंदी आहे। तंहिंजे करे जॾहिं चारई ख़ुशियूं असांजे जीवन में हूंदियूं आहिनि, वॾनि जी आशीर्वाद, नंढनि जा संस्कार, उन्हनि में ओतिरा गुण, ओतिरी बहितरी, ऐं घर जी ख़ुशहाली, ऐं उन सां गॾु उन मालिक जे नाले ते कुझु करणु, त पोइ साह बि मिलंदो आहे, यानी जीवन बि जीबो आहे, ऐं नालो बि पैदा थींदो आहे। तंहिंजे करे ज़िंदगी ऐं मौत जे विच में असांखे इहे ॿई कम करणा हूंदा आहिनि। हिकु जीवन जीअण खे बहितर जियो, ऐं बहितर जीवन असां जीअंदासीं त इहो सभु कुझु मिलंदो। जेकॾहिं असां में गुण हूंदा, असां चङा हूंदासीं, त पोइ जीअं उन चयो त असां वॾनि सां बहितर बि व्यवहार कंदासीं, शेवा बि कंदासीं। न त जेकॾहिं पाण में गुण न हूंदा तो राजा हो हरियो भरियो, अॻो पोयो बिगल बाजा, सभु कुझु हुयसि, लखनि अरबनि जी प्रॉपर्टी हुयसि, सभु कुझु हुयसि, पोइ बि सकून ऐं शांती कोन्हे। सभु कुझु हूंदे लेकिन हुन कुझु बि न हो, हुन में न हूंदे सभु कुझु हुयो। तंहिंजे करे सभु कुझु असांखे हूंदो तॾहिं जॾहिं पाण खे बहितर कंदासीं, यानी असां पंहिंजो पाण खे अहिड़ो बणाईंदासीं जो वॾनि जे लाइ इज़त हुजे, आदर हुजे, नंढनि में संस्कार जो उनखे बहितर बणायूं, उन्हनि खे ठाहियूं, ऐं घर में ख़ुशी ऐं ख़ुशहाली हुजे, यानी असांजी सोच बहितर हुजे, ऐं उन मालिक जो धन्यवाद यानी सिमरन हुजे। इहे सभु चीज़ूं असांखे पले तॾहिं पवंदियूं आहिनि जॾहिं असां पंहिंजो पाण खे अहिड़ो बणाईंदा आहियूं, ऐं अहिड़ा बणंबा तॾहिं आहियूं जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदा आहियूं। छाकाणि तुंहिंजे जीवन खे असां ॾिसंदासीं सचे साईं खे, त उन में सभु चीज़ूं असांखे मिलंदियूं आहिनि। वॾनि जो आशीर्वाद,
त जॾहिं आद साईं खोताराम साहब पंहिंजे जीवन में हुया त साईं जन उन्हनि जी हर ॻाल्हि पूरी कंदा, पर जॾहिं उन्हनि संसार छॾियो त उन जा जेके बि रहियल कम जा प्रोग्राम हुया उहे साईं जन पहिरियों उहे पूरा कया, त अॻु में जेके वॾनि जा कम आहिनि उहे पूरा कयो। ऐं ॿारनि जो जीवन, उन्हनि ॿारनि खे एतिरा गुण ॾिना नंढड़ी उमिरि में। साईं मेहरदास जी उमिरि 5 साल जे अंदरि, 5 साल खां अॻु में त साईं जे पर मेहरदास संसार छॾियो, पर जंहिंजी उमिरि 3 साल 3 साल हुई। भगत साहब साईं कंवरराम जरवरनि खां आयो, ॾींहुं गरम ऊन्हारे जी मौसम हुई, त घोड़े ते जीअं आयो त पोइ भाउ चाड़ाराम काॾुसि, जीअं पहुतो त साईं मेहरदास ईअं बीठा। जे ॾींहुं तते जो आहे साईं मेहरदास ॿुधाए हे मां ॾींहुं तते जो ॾींहुं थियारे बि कोन आया हुए, चइसि मुंहिंजो भाउ आहे चाड़ो, सो इनखे जंग में ज़ख़्म थियो आहे, सो चवनि था त इनखे नासूर थी वियो आहे, कैंसर थी वई आहे, तंहिंजो ॿियो कोई हल कोन्हे जी जंग कथबी। तंहिंजे करे सखर ॾेखारियोसीं, सिविल सर्जन चयो आहे त वठी अचोसि, उनखे सखर वठी थो वञा, त जी जंग बचण जो कोई सवाल कोन्हे। मां चवां आशीर्वाद वरदो वञा पोइ सखर वञा। तूं 3 साल 3 साल जो ॿार, उन कहिड़ी तपस्या कई हूंदी, छा कयो हूंदो? त भगत साहब खे चई पर में जंग कपाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं फाटिया आहे ज़ख़्म आहे त पोइ बाबा जे चवंदा त जॾहिं फाटियो हुजे ज़ख़्म हुजे पेर में, उनखे जेका संग जे लाइ थाधल घोटिबी आहे, उन थाधल जो जेको फोग थींदो आहे उहो ॿधी छॾिजे त ज़ख़्म लही वेंदो आहे। ऐं भगत साहब वचन खणण जो मोर हुनजो हा साईं, ऐं ओॾी महिल त राड़की साहिब में रही करे जेका थाधल जी फोग हुजे उहा बसि छड़ो ॿधी छॾेसि, उहो कुझु ॾींहंनि में सॼो कैंसर, सॼो ज़ख़्म ख़तमु थी वियो ऐं उहो नोबनो थी वियो, आख़िर ताईं कुझु कोन हो, पेर थो पेर। त हिकिड़ो ॿार 29 साल 30 साल में छा तपस्या कई हूंदी, छा कयो हूंदई, कीअं हूंदो? पर एक्चुअली के जीन्स हुया, आशीर्वाद हुई, ॿारनि खे बढ़ाइण हो, बहितरी हुई, उहा उनखे बहितर कंदी। तंहिंजे करे ॿारनि खे बढ़ाइण, पंहिंजे घर खे ख़ुशियुनि सां भरणु, ख़ुशहाली ॾियणु, आशीर्वाद सां भरणु, जिते काई कमी न हुजे, ऐं मालिक जो धन्यवाद, उनखे कॾहिं न भुलाइणो, उन सचे साईं सेखारियो। जॾहिं साईं जकमबाद विया तो सेठ उबराराम होतो जो उनजे पुटनि जी शादी, त उनजो जेको उते स्वागत थियो, जेको संगत थी, इहे जॾहिं साईं जन ॼाणी सां विया त ॼाणी सां बि साईं जन सां गॾु एतिरा माण्हू गॾु हलिया हुते जो ओस पास जा, त ॼण ॻोठ ख़ाली थी विया, एतिरी हुई जो उन वक़्तु थोरो विच में जिते स्टाफ कयो हिकिड़ो खूह हुयो, त खूह ते जेको थोरो प्रसाद हलियो, जेका चूरण थींदी आहे, जेको हले न, उहो उन वक़्तु चूरण बि 99 मण हली। अच्छा 99 मण चूरण हले, उते केतिरी संगत हूंदी, केतिरो कुझु खाधो हूंदो। त जॾहिं एॾी रहमत, एॾो स्वागत, एॾो सभु कुझु, पोइ बि जॾहिं साईं जन जे लाइ गदी ठाहियूं, ॿिया बि सभु हुया, साईं जन जे महिल वेहनि पिया, वेहण में चवनि पिया, चवनि तो जो इन गदी सां छा, तो में छा आहे, उन सतगुरु जी ईश्वर जी तोते कृपा आहे, जे गदी ॾिठी वेहे तोखे उहो वेहे थो पिया। यानी जॾहिं इंसान वधे वसे सभु कुझु अचे, पोइ बि सम्झ तो मालिक जो आहे सभु कुझु। ऐं जॾहिं वधण में असां सभु कुझु मालिक जो सम्झंदासीं, त पोइ सभु कुझु मालिक जो आहे, त पोइ उहा कॾहिं कमी ईंदी न आहे, सदाई वधंदाऊं, वसंदाऊं, सदाई अॻिते हूंदाऊं। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे बढ़ायूं, पाण ओड़ा थींदासीं पोइ थींदासीं, ऐं पाण ओड़ा तॾहिं थींदासीं जॾहिं हर रोज़ु कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे नाम जो सिमरन कंदासीं। छाकाणि त ध्यान सां असां में गुण ईंदा आहिनि, नाम सां अमल जी शक्ति ईंदी आहे। जॾहिं ध्यान सां गुण ईंदा आहिनि, नाम सां अमल ईंदो आहे, त पोइ जेको असां वधणु शुरू कंदा आहियूं, अॻिते अचणु शुरू थींदा आहियूं, असांजी सोच बहितर थींदी आहे,
सदाई सॼा ख़्याल चङा थींदा आहिनि, इन करे ख़ुशी ऐं ख़ुशहाली अचणु शुरू थी वेंदी आहे। ऐं जीअं सोच बहितर थींदी आहे, वॾनि जे लाइ आदर थींदो आहे, त उहा आसीस मिलंदी आहे। जॾहिं वॾनि जो आदर कंदा आहियूं त नंढा जेके ॾिसी करे सिखंदा आहिनि, त पोइ ॿारनि में संस्कार या गुण पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं सभु ख़ुशियूं मिलंदियूं आहिनि, त पोइ अंदरि मां उन मालिक जो धन्यवाद, उनजी आसीस उहा सदाई पंहिंजो पाण निकिरंदी आहे। ऐं असांजो जीवन अहिड़ो थींदो आहे जो सत्कर्म जे करे संसार में सुख मिलंदा आहिनि, ऐं सिमरन जे करे अॻिते साहिब जी रहमत यानी लोक ऐं परलोक ॿई संवरजी वेंदा आहिनि, इंसान मुंहिंजो महान बणिजी करे हलंदा। तंहिंजे करे जेको सत्संग जो आयोजन कयो वेंदो आहे, उनजो मक़सदु आहे असांजी सम्झ, उहा ॼाण, उन रहमत खे यादि कयूं ऐं उनखे यादि करे उहे गुण पंहिंजे जीवन में अपनायूं, पंहिंजो पाण उन ते अमल करूं, पंहिंजो पाण खे हलायूं, संसार में खोइजी न वञूं, संसार में पाए करे असां उल्लू ते सवार न थी वञूं, अहंकार ऐं वॾाई में भरिजी करे पंहिंजो पाण खे भुलाए न छॾूं। पर मालिक जेतिरो वधाए वसाए, ओतिरो उनजो धन्यवाद, उनजी रहमत खे यादि कयूं। जॾहिं उनजी रहमत यादि हूंदी त पोइ न कंहिंखे सताईंदासीं, न कंहिंखे ॾुखाईंदासीं, पर जेको हर कंहिंजे लाइ बहितर भावना रखंदासीं, लॻंदी ईअं त शायदि ॿिए जे लाइ बहितर भावना रखूं था, पर हक़ीक़त में उहो बरसाति वांगुरु रहमत उहा चङाई वारी असांखे मिलंदी। वधंदासीं, वसंदासीं, एतिरो वसंदासीं जे पाण त वधंदासीं, पर ॿियनि सां बहितर हली लोक ऐं परलोक ॿई संवारींदासीं, जीवन खे ठाहींदासीं। सो अॼु जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो असांखे उन मालिक जी रहमत यादि ॾियारे थो। सदाई उनजी रहमत खे यादि रखूं। असां इंसान कॾहिं कंहिंजे शरबत जे गिलास खे बि न भुलिजंदा, हिकिड़े चांहि जे कप खे बि न भुलिजंदा। उहो कोई पीआरींदो आहे, उनजो बि शुकुरु कंदा आहियूं, उनजो बि धन्यवाद कंदा आहियूं, उनखे बि शुक्रियो अदा कंदा आहियूं। जॾहिं हिकिड़ो चांहि जो कप बि न भुलिजंदा आहियूं, त उनजी रहमत खे असां कीअं भुलिजूं। इन करे हर रोज़ उन मालिक जो नेम ध्यानु सिमरन करे या वेही करे उनजो सिर्फ़ु धन्यवाद करूं। मालिक तुंहिंजी रहमत आहे, तूं असांखे ॾे थो, ऐं तुंहिंजी रहमत सदाई पवंदा, तुंहिंजो शुकुरु आहे, तुंहिंजी रहमत आहे। ऐं जॾहिं शुकुरु असांजे जीवन में आयो त पोइ सदाई शुकुरु ई शुकुरु, हुन सां सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल हूंदासीं।